मां तव्हां सां सिंधीअ में ॻाल्हायां कि हिंदीअ में? तव्हां जेका चवंदव भाषा मां हुन में ॻाल्हाईंदसि। तव्हांजे तरफ़ां जवाबु अचे। हिंदी खपे तव्हांखे? सिंधी खपे? पक? ओके। मंच ते असांजा ॾाढा ई जेके आहिनि उहे मान्यवर उपस्थित आहिनि। चवंदा आहिनि मान्यमानान नमस्यन्ति, यानी जेतिरा बि मान्यवर आहिनि, गरिष्ठ आहिनि, वरिष्ठ आहिनि, चिंतक आहिनि, मनीषी आहिनि, भंडारा जा जेके आहिनि उहे प्रिय आहिनि, सज्जन आहिनि, उन्हनि सभिनी खे मां नमस्कार थी कयां पई। असांजा दादा घनश्याम कुकरेजा, श्री रतन चावला जी जेके नासिक मां आया, जैकी जहिड़ो जेको युवक जेको तव्हांजे साम्हूं जेको हिकिड़ो उदाहरण आहे जैकी, ऐं इन खां पोइ जेके उदय अकेडमी जा सभु ॿिए बि पदाधिकारी आहिनि, श्री असां तव्हांजा तमामु घणा तव्हांजे हृदय सां लॻल, तव्हांजे मन सां, तव्हांजे दिलि सां उहे जिन हींअर तव्हांखे सॼी ॻाल्हि सम्झाई। कोई बि मां अहिड़ो ऑफिसर न ॾिठो आहे जेको पंहिंजो सॼो अनुभव ऐं पंहिंजी सॼी सफलता जा राज़ ऐं पंहिंजे सॼे यश जी जेका बि लिकल ॻाल्हियूं हुजनि उहे सभिनी खे सार्वजनिक कनि। अहिड़ा श्री लोहित मतानी, असां नागपुर में उन्हनि खे छो त बिल्कुलु घरेलू आत्मीय व्यवहार, यानी हेॾो पुलिस जो माण्हू हुजे त कोई बि माण्हू ॾके, चवनि पुलिस जी गाॾी, पुलिस जी बंदूक, पुलिस जी वर्दी ॾिसी माण्हू ॾकंदो आहे, पर असां उन्हनि खे ॾाढो ई चाहींदा हुआसीं, ॾाढो। जॾहिं उहो हिते हली आया त असांखे लॻे पियो कि असांखे अनाथ करे हिनखे सनाथ करण जे लाइ आया आहिनि। ऐं उन्हनि जी मिसिस बि ओड़ी चा, तव्हां ॾिसंदा उहा बि जेका आहे बिल्कुलु तव्हांखे बिल्कुलु ईअं न लॻंदो कि कंहिं ऑफिसर जी ज़ाल वांगुरु ईगो हुजे, उनखे अहंकार हुजे या कंहिं प्रकार सां बि तव्हां सां दूरी रखे, बिल्कुलु अहिड़ी महिला कोन्हे का मनजीत कौर मतानी। त मूंखे इन सॼे परिवार सां ऐं डॉक्टर विंकी वेठा आहिनि, डॉक्टर भरत आहे, संजू आहे, ऐं ॿियो जेके तव्हांखे प्रकाश जेके तव्हांजे साम्हूं ऐं ॻाल्हाइनि पिया, सॼो संचालन कनि पिया, तव्हां सभी बुज़ुर्ग ॿिए जेके माता पिता आया आहिनि ॿारनि सां, सभिनी में वॾी ॻाल्हि आहे। पहिरियों 4 लाइनुनि जी हिकिड़ी मां तव्हांखे हिंदी कविता ज़रूरु चवंदी, ॾाढे मशहूरु कविअ जा, बाल कवि बैरागी संसद सदस्य हो वो, उनजी ॻाल्हि ज़रूरु चवंदसि। तव्हां उनखे ध्यानु कजो ऐं ॿुधाइजो मां इहो छो चयो आहे। आज मैंने सूर्य से बस जरा सा यूं कहा, आपके साम्राज्य में इतना अंधेरा क्यों रहा, तम तमाकर वह दहाड़ा, मैं अकेला क्या करूं, तुम निकम्मों के लिए मैं ही भला क्यों कर लड़ूं, आकाश की आराधना के चक्करों में मत पड़ो, संघर्ष ये घनघोर है, कुछ तुम लड़ो कुछ मैं लड़ूं, कुछ तुम लड़ो कुछ मैं लड़ूं। जंहिं ॻाल्हि जे लाइ उदय अकेडमी तव्हां वटि आई आहे, जंहिं ॻाल्हि जे लाइ उदय अकेडमी जा हेॾा पदाधिकारी सभु व्यस्त आहिनि, ज़बरदस्त व्यस्त आहिनि, लेकिन जेके आए ऐं उहो वॾी ॻाल्हि तव्हां बि व्यस्त आहियो, सभई व्यस्त हूंदा आहिनि। न तुम खाली न मैं खाली, चलो बस हो चुका मिलना, सभई जेके आहिनि कोई बि खाली कोन्हे। पर एॾो वॾो बंदोबस्तु जैकी ऐं मिस्टर पांडे जंहिंसां असां ॻाल्हायूं पिया, तव्हां सभिनी ॼणनि कयो आहे, इन जे लाइ शुक्रगुज़ारी छोटी चीज़ आहे, ॾाढी नंढी चीज़ आहे। पर असां अगरि तव्हां वटि आया आहियूं त सोचो कि आख़िर तव्हां असां केरु, सिंधियत छा, सिंधी भाषा कहिड़ी, कॾहिं सिंधी भाषा तस्लीम थी संविधान में, ऐं कंहिं उनखे जेको आहे संविधानिक दर्जो ॾियारियो, केतिरी महिनत कई असांजे महापुरुषनि, विभाजन छा हो। तव्हांखे ख़बर आहे कि जेको 47 में विभाजन थियो, कोई पिक्चर ॾिठी अथव उन जूं, कोई सिंध जे बारे में कुझु जानकारी आहे? अगरि असांखे कोई जानकारी कोन्हे ऐं सिंधी भाषा जे लाइ कोई प्रेम कोन्हे, सिंधी तहज़ीब जो ABCD ख़बर कोन्हे, त असांजे लाइ पोइ त बेकार ॻाल्हि आहे। जन्म लिया जिस मिट्टी में उसका तो कर्ज चुकाना होगा, खून पसीने का क्या कहिए, वतन पे जान लुटाना होगा, वतन पे जान लुटाना होगा। अगर जंहिं समाज में, जंहिं संस्कृति में, जंहिं भाषा में असांजो जन्म थियो आहे, असां ॼाणूं ई नथा उन्हनि खे, न उन्हनि जी ख़ुशबू ख़बर आहे, न उन्हनि जी ईमानदारीअ जा चर्चा ख़बर आहिनि, न उन्हनि जे पुरुषार्थ जूं कहाणियूं ख़बर आहिनि, न हिते वेठे बुज़ुर्गनि जी महिनत ख़बर आहे, न इहो ख़बर आहे कि उन्हनि केतिरो दर्द सहियो आहे जॾहिं पाकिस्तान मां हिते, सिंध मां हिते आया। न असांखे इहो ख़बर आहे कि असांजे राष्ट्र गीत में पंजाब, सिंध, गुजरात, मराठा इहो शब्द छो आहे सिंध। अगरि असांखे कुझु ख़बर कोन्हे का त असां हिते वेठा छो आहियूं। भारतीय थियण जो मतिलबु छा आहे, सिंधी थियण जो मतिलबु छा आहे? अगरि समाज जी विरासत ख़बर न आहे, समाज जी संस्कृति ख़बर न आहे,
अगर रीति नीति ख़बर ना है, अगर छंडो विझंदा आहियूं त छा आहे छंडो, पल्लव पाईंदा आहियूं त छा आहे पल्लव, लाल साईं आहे त छा आहे लाल साईं, असांजो इष्टदेव केरु, असांजी अमर कथा छा। अगर असांखे कुछ भी ख़बर ना आहे त पोइ असां मां सोचां थी त जंहिं ज़मीन ते असां बीठा आहियूं, अगर उहा ज़मीन असांजे पेरनि जे हेठां बराबर कोन्हे त असां आसमान ताईं उड़ी नथा सघूं। ज़मीन पे ढंग चलने का न आया, चले हैं तोड़ने तारे गगन के। ज़मीन पे ढंग जीने का न आया और चले हैं तोड़ने तारे गगन के। आसमान जूं ॻाल्हियूं विसरी वञूं असां, छो त आसमान में उड़ंदड़ पखी जेको हूंदो आहे उहो बि ज़मीन ते अची करे दानो चुगंदो आहे। तव्हांखे पंहिंजे समाज जे लाइ कुझु करिणो पवंदो, घणो ई कुझु कयो था, सीए ठहिया, इंजीनियर ठहिया, डॉक्टर ठहिया, जैकीअ वांगुरु वॾा वॾा जेके आहिनि, तव्हांखे पैसो आहे, नाणो आहे, उद्योगपति आहियो, हॉस्पिटल ठाराया, स्कूल ठाराया, क्लबूं आहिनि तव्हां वटि वॾियूं, एंटरटेनमेंट पार्क आहिनि तव्हां वटि छा कोन्हे। अॼु तव्हां 47 खां पोइ 2023 ताईं तव्हांजी तरक़ी अपार आहे। सॼे समाज देश में न, सॼी दुनिया में तव्हांजो नालो आहे। दुनिया जे हर कुंड में, हर कुंड कुर्छ में तव्हां जेके आयो हुते तव्हांजो वजूद आहे, तव्हांजो अस्तित्व आहे, लेकिन दिलि ख़ाली आहे। असांजे घर में हिक सां हिकु इंफ्रास्ट्रक्चर आहे, सामान आहे, लेकिन असांजी आत्मा ख़ाली आहे, असांजो मन खोखलो आहे। छो मां हिते ॻाल्हायो ॿारनि सां, छो त असां बचपन जे देहरीअ सां पहिरें ॾाके खां असां पंहिंजी मातृभाषा खे मोटाए छॾियोसीं। असां न ॻाल्हाईंदा आहियूं। तव्हांखे ईअं लॻे थो, तव्हां ईअं सम्झो था कि भाई सिंधी पढ़ण सां छा मिलंदो, सिंधी ॻाल्हाए करे छा मिलंदो। तव्हांखे लॻे थो कि सिंधी ॻाल्हाइण सां असां हेठि थींदासीं। माननीय प्रधानमंत्री संयुक्त राष्ट्र सभा में जॾहिं हिंदी ॻाल्हाए आया त उन्हनि खे हेठि लॻो छा। दुनिया जी भाषा अंग्रेजी आहे, इहो भुलिजी वञो था। दुनिया जो हर मुल्क मां ॾिठो आहे, मां किथे न ॾिठो आहे कि अंग्रेजी माण्हू गर्व सां ॻाल्हाईंदा हुजनि। इवन तव्हांखे ॿुधाए छॾियांव, अमेरिका में जेका इंग्लिश आहे उहा ब्रिटेन जी इंग्लिश कोन्हे का, अलॻि इंग्लिश आहे। जीअं ई उन्हनि जो मुल्क आज़ादु थियो, छॾे ॾिनो उन्हनि इंग्लिश अंग्रेजनि जी न, गाॾी बाई तरफ़ न, राइट साइड सां असां हलाईंदासीं। हर चीज उन्हनि अलॻि करे छॾी। लेकिन असां आहियूं जेके पाकिस्तान मां आयासीं, वीचारनि असांजे अबनि ॾाॾनि खे ॻाल्हाइण न पियो अचे। कंहिंसां ॻाल्हायूं, छा पढ़ूं, सिंधीअ खां सवाइ उन्हनि कुझु पढ़ियो कोन हो। लेकिन उन्हनि तव्हांखे हिते हेॾो पालियो, हेॾो मथे कयो, हेॾो तव्हांखे जेको सीए ठाहियूं, वकील ठाहियूं, डॉक्टर ठाहियूं। तव्हां ॾिसंदा त हिकिड़ो हिते डॉक्टर भारत खुशहालानी वेठो आहे, उन इसरो में कमु कयो अथई, उन नासा जे ॿारनि खे पढ़ायो आहे। ऐं इन खां अलावा बोइंग जे, जेको बोइंग आहे अमेरिका जो, उन्हनि ॿारनि खे पढ़ायो अथई। लेकिन छा सिंधियत विसरियो, छा सिंधियत खे भुलायई। त मां तव्हां सां, मां हिते पल्लो त नथी पायां, लेकिन हिकु तव्हांजा माता पिता ॾाढा वेठा आहिनि, बुज़ुर्ग वेठा आहिनि। मां सिर्फ़ु तव्हांखे इहो चवणु आई आहियां। ऐं असांजा जेके माननीय प्रधानमंत्री आहिनि उहे बि इहो ई था चवनि, पंहिंजी भाषाउनि खे इज़त कयो। असां इहो ई त तव्हांखे चवणु चाहियूं कि तव्हां भारतीय आहियो त गर्व कयो पंहिंजी विरासत ते। भारतीय थियण जो मतिलबु सिर्फ़ु इहो कोन्हे कि तव्हां भारत जे महाराष्ट्र राज्य में भंडारा जिले में तव्हां रहो था, उनजो मतिलबु इहो कोन्हे को। भारतीय थियण जो मतिलबु आहे कि उनजी वॾी परंपरा, उनजी वॾी विरासत, उनजी सत्य, अहिंसा, त्याग, समर्पण, सजगता, हिम्मत, हौसलो ऐं उनजी जेको बि भारत सां जुड़ियल जेके बि ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि जा राष्ट्र पुरुष, महापुरुष, शहीद, भक्त, संत। तव्हांखे ख़बर आहे सिंधियुनि में संत जी केॾी वॾी परंपरा आहे। त मां तव्हांखां इहो विनती थी कयां, मूंखे ख़बर आहे शिक्षा जो सिस्टम, मां भंडारा में ॾाढा ई दफ़ा आई आहियां, प्रफुल्ल पटेल जा सभु कॉलेज मां विज़िट कया आहिनि, गोंदिया में भी मैं आई आया। मां घणाई दफ़ा एलईसी कमेटी में हूंदी हुअसि, लोकल इंक्वायरी कमेटी। मूंखे ख़बर आहे कि असां कहिड़ी शिक्षा प्राप्त करे रहिया आहियूं। बेटा, शिक्षा जो मतिलबु पैकेज संस्कृति कोन्हे का कि भाई तव्हां रुगो इहो सोचो माता पिता ॿारनि खे सेखारींदा आहिनि, ही अगरि तूं हिन कॉलेज में पढ़ंदे त
15 लाख जो पैकेज मिलंदो। हितां निकिरंदे ये एजुकेशन वठंदे MBBA कंदे त तोखे जेको आहे 50 लाख जो पैकेज मिलंदो। लेकिन शिक्षा पैकेज संस्कृति कोन्हे का। शिक्षा जो मतलब इहो ई थींदो आहे पंहिंजो पाण खे जगायो ऐं तव्हां पाण पढ़ी करे समाज जे कहिड़े कम में अची था सघो, देश जे निर्माण में केतिरो, राष्ट्र जे लाइ छा करे था सघो। छा आहे IAS, इंडियन एडमिनिस्ट्रेटिव सर्विस छा आहे, इंडियन रेवेन्यू सर्विस छा आहे ऐं इंडियन पुलिस सर्विस छा था करनि सर। मतानी सर छा कंदा आहिनि हिते। सिर्फ़ अपराध घटि करण मक़सद कोन्हे, कंहिं चोर खे पकड़ण मक़सद कोन्हे, लेकिन समाज में शांति रहे, समाज अॻिते वधे, इहो बि मक़सद आहे। ऐं इहो ई असांजो मक़सद आहे उदय अकेडमीअ जो। असां पहिरियों बिल्कुलु फीस न वरिती पहिरें साल, ॿिएं साल बिल्कुलु मामूली फीस वरिती 5000 वग़ैरह, ऐं 3 साल 35,000 फीस वरिती, ऐं चौथे साल हिन भेरे 60,000 फीस रखी आहे। छो? या फीस कोन्हे, फ्री आहे, रहण फ्री, खाइण फ्री, सिंधी सब्जेक्ट पढ़ाइण फ्री। लेकिन असां सोचियोसीं कि पंहिंजे ॿारनि खे बिल्कुलु श्रेष्ठ शिक्षा ॾियूं IAS जी, छो त ॿार IAS ठहनि। तव्हांखे शायदि ख़बर हुजे कि असांजे सिंध में असांजा बाबा ॾाॾा, असांजा पिता कलेक्टर हूंदा हुआ, ज़मींदार हूंदा हुआ, रेवेन्यू ऑफिसर हूंदा हुआ, कमिश्नर हूंदा हुआ, घोड़े ते चढ़ी करे ईंदा हुआ, शान हूंदी हुई, उते उन्हनि जूं हवेलियूं हूंदियूं हुयूं, उते उन्हनि जी ॾाढी जायदाद हूंदी हुई। लेकिन छॾे आया, छो? धर्म जी ख़ातिर, ऐं ॿियो छो? संस्कृति, तहज़ीब, भाषा जी ख़ातिर। ऐं तव्हां हिते उहा विञाए छॾी। जंहिं चीज़ खे तव्हां पकड़े करे गठरी ॿधी खणी आयव, ॾाढो मुश्किल, घणाई त उते वीचारा मरी विया, उन्हनि खे ॾाढो ई जेको आहे चाकू हणी करे उन्हनि मारे छॾियो, गोलियूं हणी करे मारे छॾियो घणनि खे। पर जेका चीज़ संभाले करे खणी आयव, उहा चीज़ तव्हां विञाए रहिया आहियो। तव्हां वॾियूं वॾियूं महल ठाहे वठो, तव्हां वॾा कोठरियूं ठाहे वठो, कुझु मतिलबु कोन्हे। अगरि तव्हां जूं भितियूं सोने सां बि मरिजी वञनि त तव्हांजो दिलि जेको आहे उहो ख़ाली रहंदो। छो त जेकी ॻाल्हि मां दिलि सां चवणु थी चाहियां, उहा ॻाल्हि पंहिंजी ज़बान में ई चई सघंदसि। कॾहिं बि जॾहिं असां ते संकट ईंदो आहे त असां पंहिंजी भाषा ॻाल्हाईंदा आहियूं ऐं चओ अड़ी मुंहिंजी अमड़ है, कोई माई का लाल है, कोई माई का लाल, यानी मातृभाषा माउ यादि ईंदी आहे। मां तव्हांखे निमाणी वेनिती थी कयां, एजुकेशन में मूंखे ख़बर आहे वॾियूं तव्हां जेके आहिनि, भॻवान करे तव्हांखे सुठियूं नौकरियूं मिलनि, वॾनि पदनि ते तव्हां उहिदनि ते वञो। लेकिन अगरि तव्हां, छो त हींअर असांजे मुल्क खे ज़रूरत आहे, असांजी समाज खे, जातीअ खे, भाषा खे ज़रूरत आहे, त असां जॾहिं ॿाहिरि वेही करे, सुठो आहे कि तव्हां ॿाहिरि न वेहंदा हूंदा, मतानी सर तव्हांखे जल्दी सॾु कंदा हूंदा, लेकिन जॾहिं असां ऑफिसरनि जे ॿाहिरि उते ॿाहिरि वेठा हूंदा आहियूं कुर्सियुनि ते, कोई सॾु न कंदो आहे, कोई ध्यानु न ॾींदो आहे, कोई ॻाल्हि न ॿुधंदो आहे, कोई असांजो जेको बि असां खणी वेंदा आहियूं, कोई कागर, कोई दस्तावेज़, कोई एप्लीकेशन, उन ते ध्यानु न ॾींदो आहे। छो त उन्हनि खे ख़बर आहे सिंधी करोड़ आहिनि रुगो ऐं दूर ताईं बिखरियल आहिनि सिंधी, त उहो सोचींदा आहिनि हिननि जो छा, पाण ई ॾिसंदासीं आख़िरीअ में सॾु कजो। अगरि तव्हां जहिड़ा ॿार वेठा हूंदा कुर्सियुनि ते, अगरि तव्हां IAS ऑफिसर ठहंदा, जिलाधिकारी ठहंदा ऐं न ठहंदा अगरि पुलिस ऑफिसर, त ॿिए जेके आहिनि सर्विसिस, जॾहिं तव्हां उदय अकेडमी में पढ़णु ईंदा त ॿिए बि ॾाढियूं नौकरियूं आहिनि। त अगरि उहे वॾियूं पद जूं नौकरियूं खणंदा त हे जेके वेठा आहिनि असांजा बुज़ुर्ग, उन्हनि खे लाइन न लॻाइणी पवंदी, उन्हनि खे कॾहिं लाइन न लॻाइणी पवंदी। ऐं निश्चित रूप सां तव्हां जेके अजीत डोभाल वग़ैरह ॾिसो पिया था, जेके तव्हां ॾिसो पिया था रक्षा मंत्रालय में वॾनि सचिव वॾनि पदनि ते आहिनि, त सिर्फ़ु पुलिस ऑफिसर न, बल्कि केंद्रीय मंत्रालय में तव्हां वॾनि मंत्रियुनि जे नज़दीक जॾहिं पहुचंदा त हुकुम तव्हांजो हलंदो, हुननि जो न हलंदो। हुकुम तव्हां जेको चवंदो थींदो उहो। त इहा ॻाल्हि अगरि तव्हां यादि कंदा, अगरि इहा ॻाल्हि तव्हां सोचींदा त भई असांखे पंहिंजे समाज, पंहिंजे देश ऐं अॻिते ही त नौकरियूं ॾाढियूं थी वियूं, हाणे सेचुरेशन थी वियो आहे इंजीनियरनि जे लाइ, हाणे कोन्हे जॻह। डॉक्टर आहिनि असांजा वेंकी साहब, लेकिन उन्हनि खां पुछो
केॾो पहिरियों जा डॉक्टर आहिनि, घणा साल थी विया आहिनि उन्हनि खे। त ठो तव्हां डॉक्टर बि ठो, MBBS करण खां पोइ बि IAS करे सघबी आहे, ऐं IIT करण खां पोइ बि IAS करे सघबी आहे, अहिड़ी ॻाल्हि कोन्हे का। इन करे मूंखे छा, मां ॾाढी देरि ॻाल्हाए सघंदी आहियां, मां प्रोफेसर रही आहियां, मूंखे ॻाल्हाइण जे लाइ मूंखे ॿारनि सां मां पहिरियों ई ॻाल्हाए, एक्चुअली मूंखे भाषण न ॾियणो हो, मूंखे तव्हां सां 1 to 1 ॻाल्हाइणो हो, ऐं तव्हां जूं समस्याऊं मूंखे सुठो लॻंदो आहे। मां जंहिं बि कॉलेज में वेंदी हुअसि, मां ॿारनि जूं समस्याऊं पुछंदी हुअसि, ॼाणींदी हुअसि कि हिते गर्ज छा आहे, हिते लोकल नीड छा आहे। त मूंखे ख़बर पई त तव्हां एजुकेशन जे लाइ तव्हां कुझु नथा कयो। ऐं तव्हांखे यादि रहणु घुरिजे कि दुनिया जेका ठहे थी, राष्ट्र जो जेको निर्माण आहे उहो एजुकेशन में थींदो आहे, स्कूल में थींदो आहे, कॉलेज में थींदो आहे। त अगरि तव्हां पंहिंजे धंधनि खां अॻिते हली करे, जीअं तव्हां धर्म जे लाइ ॾाढो दान कयो था, पर अगरि एजुकेशन जे लाइ बि अगरि तव्हां दान कयो, अहिड़ी एकेडमियुनि जे लाइ अगरि तव्हां थोरो सोचो ऐं उन्हनि खे हिमथायो अची करे, त मूंखे लॻे थो कि असांजो हिते अचण बि सजायो थींदो ऐं घड़ीअ घड़ी ईंदासीं असां। छो त मूंखे 40 सालनि जे एजुकेशन जो लॻाव आहे। त ईअं न सम्झिजो असां हमेशह तव्हां सां गॾु आहियूं बिल्कुलु। ऐं इहे जेके ॻाल्हियूं आहिनि तव्हांखे ॿुधायूं आहिनि, नयूं नयूं ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाईंदासीं। सिर्फ़ु अंत में 2-3 लाइन मां चवंदसि ऐं ॻाल्हि ख़तमु कंदसि पंहिंजी, छो त ॻाल्हाइण वारा अॼु वधीक आहिनि असां वटि। सुठी ॻाल्हि आहे, वक्ता वधीक हुजनि, तव्हां श्रोता बि जमा कया आहिनि, श्रोता बि आहिनि, त ॾाढी सुठी ॻाल्हि थींदी आहे इहा। मां तव्हांखे ॿुधायां थी कि जरासंध जो मंत्री हूंदो बहूक नाले जो, जरासंध जो। ऐं कंस जेको आहे उहो चाहींदो हो कि कृष्ण जो नामो निशान मिटी वञे। घणा ई ॼणा चाहींदा आहिनि कि असांजो नामो निशान मिटी वञे, सड़ंदा आहिनि असां सां, छो त असां तरक़ी कई आहे, छो त असां मुल्क खे ॾाढो ई कुझु ॾिनो आहे। तव्हां ईअं न सम्झो, पंहिंजो पाण खे हीन न सम्झो, तव्हां ॾाढो ॾिनो आहे दुनिया खे, देश खे, तव्हां ॾाढो ई ॾिनो आहे। त कृष्ण उन कंस चयईंसि उन बहूक खे कि मूंखे हिकिड़ो परामर्श ॾे, हिकिड़ी मूंखे तूं जेका सलाह ॾे कि हे कृष्ण जी ॻाल्हि यादि विसारे छॾनि, मां छा कयां अहिड़ो। छो त हिननि खे कृष्ण ई यादि आहे ऐं मुंहिंजो सोचनि ई नथा पिया त कृष्ण खे विसारे छॾनि, त मूंखे सलाह ॾे त मां छा कयां। तव्हांखे ख़बर आहे छा चयईंसि, उहो कहिड़ो चालाक माण्हू हो। ऐं ठीकु अहिड़ी ॻाल्हि असां सां थी रही आहे हिते। उन बहूक चयईंसि तव्हां ईअं कयो, खजाना खोले छॾियो, खजाना खोले छॾियो ऐं माण्हुनि खे सभु कुझु ॾियो, खाई पी ऐश कंदा माण्हू। ऐं जॾहिं खाई पी ऐश कंदा त कृष्ण जहिड़े माण्हूअ ते उन्हनि जो ध्यानु ई न वेंदो। हू मज़े सां रहंदा तव्हांजे राज में ऐं चवंदा अरे हे त असांखे सभु कुझु पियो थो मिले, असां छो कृष्ण खे पुछूं, उन छोटे माण्हूअ खे, नंढे माण्हूअ खे असां छो पुछूं। ठीकु उन प्रकार सां तव्हांजे माता पिता उहे सभु वॾा वॾा उद्योगपति आहिनि, तव्हांजे माता पिता, तव्हांजे ॾाॾे ॾाॾीअ वॾियूं जाइदादूं तव्हांखे ॾेई छॾियूं आहिनि। हाणे तव्हां इहो न सोचो कि इन मिलण खां पोइ असां छो कमायूं, असां छो राष्ट्र जो चिंतन कयूं, पर तव्हां राष्ट्र जो चिंतन न कयो, आत्मचिंतन त कयो। तव्हां आत्मचिंतन कयो कि असांखे अगरि अॼु न जाॻंदासीं त कॾहिं बि न जाॻंदासीं, पोइ देरि थी वेंदी। पोइ ईअं थी वेंदो कि कारवां गुज़र गया बहार देखते रहे, कारवां निकिरी वेंदो ऐं तव्हां ईअं ई वेठा हूंदव का वर्षा जब कृषि सुखाने, जब खेत सुकी वेंदो त वर्षा थियण सां कोई फ़ाइदो थियण वारो कोन्हे। त मां हिते माता पिता ऐं बुज़ुर्गनि खे जगाइण जे लाइ आई आहियां। ॿारनि खे त मूंखे ख़बर आहे, उहो चवंदा त न न न पापा मां हे पढ़णु थो चाहियां, मां हे करणु थो चाहियां, पर उन्हनि खे सलाह ॾियो कि हिकु कदम हेॾां बि, हिकु दफ़ो हेॾां बि ॾिसो था कि अगरि असांजो ॿारु इन पद ते पहुची वञे त असांजो समाज जो सॼो भंडारा ज़िलो छा, भंडारा, गोंदिया, लाखनी, तुमसर सभु ज़िला जेके आहिनि मालामाल थी वेंदा ऐं उन्हनि जो सिंधियुनि जो यश जेको आहे उहो सॼे सरकार में, सॼे राज्य में जेको आहे सॼे देश में फैलिजी वेंदो। त मुंहिंजी वेनतीअ ते तव्हां ध्यानु ॾींदा। बाक़ी तव्हां वटि जैकीअ ॾाढो सुठो कयो, त मां तव्हांखे इहो ई चवंदसि होगा कोई और बि जलवा तेरी महफ़िल में मगर मुझको तो मोहब्बत ही मोहब्बत नज़र आई। सॼो प्यार ई प्यार मूंखे हिते ॾिसण आहे। धन्यवाद।